ख़बर शामिल कंदासीं। तलहार भरिसां ॼञ खणी वेंदड़ ॿ गाॾियूं हादसे जो शिकार थी वयूं। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अवांखे ॿुधायूं त मालपिड़ी वटि ॼञ खणी वेंदड़ गाॾी सां हादसो थियो आहे। 4 ॿारनि ऐं 3 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में खेमचंद कोहली, अर्जुन कोहली, मुकेश नीलम, दानिश राजू, चंदुर ऐं ॿिया शामिल आहिनि। अवांखे अपडेट कयूं त तलहार भरिसां ॼञ खणी वेंदड़ 2 गाॾियूं हादसे जो शिकार थी वयूं आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मालपुड़ी वटि ॼञ खणी वेंदड़ गाॾी सां हादसो थियो आहे। 4 ॿारनि ऐं 3 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में खेमचंद कोहली, अर्जुन कोहली, मुकेश नीलम, दानिश राजू, चंदर ऐं ॿिया शामिल आहिनि। हादसे जे हवाले सां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। शिकार अवांखे ॿुधाईंदासीं। तलहार भरिसां ॼञ खणी वेंदड़ 2 गाॾियूं हादसे जो शिकार थी वयूं आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिराई ज़ख़्मी थी पिया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, अवांखे ॿुधायो त ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में खेमचंद कोहली, अर्जुन कोहली, मुकेश नीलम, दानिश राजू, चंदुर ऐं ॿिया शामिल आहिनि। अवांखे ॿुधायो त सहदपुर वटि टायर बरस थियण सबबि जांजुनि सां भरियल सुज़ुकी कल्टी थी। नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तलहार भरिसां ॼञ खणी वेंदड़ 2 गाॾियूं हादसे जो शिकार थी वयूं। औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मालपिड़ी वटि ॼञ खणी वेंदड़ गाॾी सां हादसो पेश आयो। अवांखे ॿुधाईंदासीं त 4 ॿारनि ऐं 3 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में खेमचंद कोहली, अर्जुन कोहली, मुकेश नीलम, दानिश राजू, चंदर ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त सईदपुर वटि टायर बस थियण सबबि जांजुनि सां भरियल सुज़ुकी कल्टी थी पई, जंहिंमें 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं तलहार खां त तलहार भरिसां ॼञ खणी वेंदड़ 2 गाॾियूं हादसे जो शिकार थी वियूं आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि समेत केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अवांखे ॿुधायो त मालपिड़ी वटि ॼञ खणी वेंदड़ गाॾी सां हादसो पेश आयो। 4 ॿारनि समेत औरतुनि समेत केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में खेमचंद कोहली, अर्जुन कोहली, मुकेश नीलम, दानिश राजू, चंदुर ऐं ॿिया शामिल आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे हुसैन गोपाम। जी हुसैन, तफ़सील ॾिजो। जी, तलहार में मुख़्तलिफ़ जगह ते 2 ॼणनि सां रोड हादसा थिया आहिनि। इन नतीजे में औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। आबाद वकील हाईवे ते चौपाई मालपिड़ी वटि ॼञ सां हादसो थियो आहे, जंहिं नतीजे में 4 मासूम 3 औरतुनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में खेमचंद कोहली, अर्जुन कोहली, मुकेश कोहली, नीलम कोहली, दानिश राजू समेत 15 ॼणा शामिल आहिनि। इन ते ॿिए तरफ़ तलहार वेझो सईदपुर वटि सुज़ुकी जो टायर निकिरण सबबि सुज़ुकी ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी खाई में किरी पई। इन नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। समूरनि ज़ख़्मियुनि खे वॾी महिरबानी अपडेट करण लाइ हुसैन गोपाम।